नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मौजूदा माली साल में वफ़ाक़ी हुकूमत पारां सिंध खे 29 सैकड़ो घटि रक़म ॾियण जो इंकशाफ थियो आहे। सिंध खे NFC अवॉर्ड रॉयल्टी ऐं अक्टराई ज़िले टैक्स जी सूरत में पंहिंजे हिसे खां घटि रक़म मिली। मौजूदा माली साल में NFC अवॉर्ड रॉयल्टी ऐं टैक्स जी मद में सिंध जो हिसो 19 खरब रुपया आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहज़ाद जलबाणी खां। जी शहज़ाद। सैकड़ो घटि रक़म ॾियण जो इंकशाफ थियो आहे। सिंध खे 10 महीननि में NFC अवॉर्ड रॉयल्टी ऐं अक्टराई ज़िले टैक्स जी सूरत में पंहिंजे हिसे खां घटि रक़म मिली आहे। मौजूदा माली साल में NFC अवॉर्ड रॉयल्टी ऐं अक्टराई टैक्स जी सूरत में सिंध जो हिसो 19 खरब रुपया आहे, जॾहिं त सिंध खे 10 महीननि में 13 खरब 43 अरब रुपया मिलिया आहिनि। इन तरह सिंध खे 5 खरब 57 अरब रुपया घटि मिलिया आहिनि। हिन दफ़ो NFC अवॉर्ड जी सूरत में सिंध जो हिसो 17 खरब 47 अरब रुपया हो, जंहिंजे बदिले में सिंध खे 12 खरब 8 अरब रुपया मिलिया आहिनि। सिंध खे 10 महीननि में NFC अवॉर्ड में 5 खरब 39 अरब रुपया घटि रक़म मिली आहे। तेल गैस ऐं मैदनियात में जेको हिसो आहे सिंध जो, उनमें बि 1 खरब 6 अरब रुपया रक़म आहे, जंहिंजे बदिले में 1 खरब 2 अरब रुपया रक़म ॾिनी वई आहे। सिंध खे 10 महीननि में रॉयल्टी वारा 3 अरब 65 करोड़ रुपया हिन दफ़ो घटि मिलिया आहिनि। अक्टराई ज़िले टैक्स में सिंध जो हिसो 46 अरब 97 करोड़ आहे, जंहिंजे बदिले में सिंध खे 32 अरब 48 करोड़ रुपया ॾिना विया आहिनि। सिंध खे 10 महीननि में अक्टराई ज़िले टैक्स वारा 15 अरब 49 करोड़ रुपया घटि ॾिना विया आहिनि। मजमूई तौर ते सिंध खे NFC अवॉर्ड वारा जेके 3 सैकड़ो रक़म आहे उहा घटि मिली आहे ऐं रॉयल्टी में 3 सैकड़ो घटि रक़म मिली आहे ऐं ज़िले टैक्स अक्टराई वारो जेको आहे उनमें 3 सैकड़ो रक़म सिंध खे घटि मिली आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शहज़ाद अपडेट करण जे लाइ।